नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में मेमण इतिहाद पारां घोटकी जे निजी होटल में कठ कोठायो वियो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सभई माण्हू शिरकत कई। इन मौक़े ते मरकज़ी अॻुवान चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक मेमण, सरदार अयाज़ मेमण, अवैस गुल मेमण, मोहम्मद हुसैन मेमण समेत सभई माण्हू शिरकत कई। इन मौक़े ते अॻुवान ख़िताब कंदे चयो त मेमण इतिहाद जो मक़सदु मेमण बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करणु आहे। सिंध में मेमण बिरादरी जी वॾी अक्सरियत आहे, मगर असांखे सिंध में हमेशह नज़रअंदाज़ कयो वियो। असांजी पहिरीं तरजीह इहा आहे त पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि जा जाइज़ मसइला जल्द खां जल्द हल करायूं। इन मौक़े ते प्रोग्राम जे मेज़बान वॾेरे गुलाम हैदर मेमण पंहिंजी बिरादरी जा थोरा मञिया ऐं इहो वचन कयो त मेमण बिरादरी जे हर ॾुख ऐं सुख में साथ गॾु कुलो कुले में मिलाए ॾिनो वेंदो। प्रोग्राम जे आख़िर में मेहरापुर जे सहाफ़ी अज़ीज़ मेमण जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हुकूमत जी इहा लापरवाही आहे त एतिरनि ॾींहंनि में सहाफ़ी जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हुकूमत शहीद अज़ीज़ मेमण जा अगरि कातिल गिरफ़्तार न कया त असां मेमण बिरादरी जे प्लेटफॉर्म तां तहरीक हलाईंदासीं, जेका कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं जारी रहंदी। इन मौक़े ते वॾेरे मोहरम मेमण, आदिल नवाज़ मेमण, मोहम्मद शोबान मेमण, करीमुल्ला मेमण ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।